चाचा तव्हांजो नालो छा आहे? जान मोहम्मद ख़ास के वलद हाजी वगड़ ख़ास के वेट कोट हाजी दरिया खान जलवाणी तालुका बिरिया डिस्ट्रिक्ट नौशहर। चाचा छा मसालो आहे? मसालो मुंहिंजे पिलार जो आहे। मुंहिंजे पीउ 1991 में पंहिंजे घर जी पिलार जी जेका विरासत कई असां 3 भाइरनि में विराई, जेका जंहिंजूं असां वटि सनतूं मौजूदु आहिनि असां वटि। तंहिंखां पोइ मुंहिंजे मुखालफ़नि जेको मुंहिंजे ख़िलाफ़ु कुझु ॻाल्हाइण जेको पिलार ते कब्ज़े करे जेको मां शीशन कोर्ट में हली वियुसि, जंहिं कोर्ट मुंहिंजे फेवर में ॾिनो 2005 जो फ़ैसिलो ॾिनो, हीअ मुंहिंजे फेवर में आयो आहे। उन खां पोइ वरी मुखालफ़नि जेको आहे हिनखे कब्ज़े करण जी कोशिशि कई पई। तक़रीबन इहा ई 11 महीने जी हिननि वारी लहराइण शुरू कई त मां वरी शीशन कोर्ट में वरी प्रोटेक्शन लाइ अप्लाई कयो, जेको मूंखे प्रोटेक्शन ऑर्डर मिलियो 16 तारीख़ ते 16/11/2005 ते ज़ुल्फ़ारिस बणी इंक्वायरी ते आयो, जंहिंजे साम्हूं मूं पंहिंजा कागज़ हुनखे पेश कया त हीअ मुंहिंजी प्रॉपर्टी आहे, मूंखे पंहिंजी पीउ जे तरफ़ां मिलिया, हीअ मुंहिंजी प्रॉपर्टी जा कानूनी हक़ ई आहिनि। त उन ते मुखालफ़न मूंसां विढ़ण उनजे साम्हूं झेड़ो करे शुरू कयो, जीअं पुलिस पंहिंजी जेका असां रिपोर्ट कोर्ट में 26/11 ते जमा कराई, हीअ रिपोर्ट आहे। तंहिंखां पोइ शीशन कोर्ट में मूंखे 1/12 ते उनजो फ़ैसिलो ॾिनो वियो, प्रोटेक्शन ऑर्डर ॾिनो वियो मूंखे, जेको मूं पुलिस बिरिया सिटी में हिते ॾिनो। तंहिंखां पोइ तक़रीबन 15-16 डिसंबर 2025 ते हिननि वारी लहराइण वरी शुरू कई। वरी मां पुलिस वटि वियुसि, जंहिं पुलिस मूंखे आई हिननि खे वठी आई, हुन जो फ़ैसिलो करायो। हिन चयो असां शकील में जलवाणी वटि फ़ैसिलो कयो, असां बाबा क़बूल आहे। रईस साहब मूंखे घुराए चयो आहे 2 ॾींहं मूंखे ज़रूरी कमु आहे, तव्हां इंतज़ारु कयो, इन खां पोइ मां तव्हांजो फ़ैसिलो कंदुसि। पर 20 डिसंबर 2025 ॾींहुं छंछरु राति जो 7 बजे हिननि 10-15 माण्हू वठी हेॾे ज़बरदस्ती कब्ज़ो अची कयो। मां जीअं मग़रिब जी नमाज़ पढ़ी आयुसि, मूंखे ख़बर पई, मां वियुसि, हिननि मूंखे गार गंद ॾियणु शुरू कई, हिननि मूंखे पिस्टल जो फायर कयो मूं ते, ऐं तंहिंखां पोइ मुंहिंजी नंढड़ी ते आहे लॻी, जंहिं क़ुर खणी विच में बीठी त बाबा तव्हां मुंहिंजी पीउ खे छो था मारियो। बहरहाल उन नियाणी खे घणो ॻाल्हायो। उन खां पोइ मां चङे मुड़ुस वटि विया, मोहम्मद हाशिम मूंसां गॾु आहे, उते वेही वरी हुनखे घुराएसीं। हुनखे लफ़्ज़ इहे हुन चङे मुड़ुस जा नाला वरिता, जंहिं मूंखे हुकुम ॾिनो आहे त हींअर कब्ज़ो कर, सुबुह जो मां तोखे ॾिसां। उते मूंखे एॾो वधि घटि एॾो ॻाल्हायो, गारियूं ॿधायूं, ऐं हुन इहो मूंखे रोक मां त कोर्ट जे अंदरि खून कंदुसि, मां तोखे न छॾ। ऐं हिन माण्हूअ मूंखे वॾो ख़ौफ़ ऐं ख़तरो आहे, जेको अञा ताईं कब्ज़ो हुननि जो आहे। बार मूंखे हीउ साइण ॿियो टियों, हीअ हद दर्जे खां वधीक लंघी था वञनि। असांजे नियाणियुनि खे अचण में तंग था कनि। असांखे 28/3 ते हिननि जॾहिं छप रहियो, तॾहिं मोहम्मद हाशिम, मां हुउसि, मुंहिंजो भाउ मोहम्मद सालिम बीठासीं। असां हिनखे इहो चयो, पर तव्हां नियाणियुनि सां बदतमीज़ी छो था कयो? हुननि मूंखे गेलियो, हिन कपिड़ा वपड़ा मुंहिंजा फाड़िया, वॾी बदतमीज़ी कई। हीअ 5-6 भाइर ई हुया, ॿिया हिन सां जेके असां न पिया सुञाणे सघूं, अणसुञातल माण्हू हुया। तंहिंखां पोइ 2 भाउ जेके सॾाइनि था मुंहिंजा भाइटिया, हालांकि हक़ीक़ी मुंहिंजा उहे भाइटिया आहिनि ई कोन के, को बि हुन सां मुंहिंजो कंहिं क़िस्म जो वास्तो न मुंहिंजे भाउ जो वास्तो हुयो। ॻाल्हि इहा त मां कोर्ट, तंहिंखां पोइ मां मथे IG सिंध, वज़ीर आज़म, वज़ीर आला ऑफिसर मूं पंहिंजी अपील दाख़िल कई आहे त मुंहिंजे हिन जे ख़िलाफ़ु FIR कटे ऐं मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। ऐं हिन लाइ मूंखे ख़ौफ़ ख़तरो आहे रहीम बख़्श हिन जो, जेको शुरू जेको आहे असुलु हिननि जो मेन जेको आहे इहो माण्हू आहे, जेको अलॻि सम्झो जेको आहे सो क्रिमिनल टाइप माण्हू आहे। त मूंखे ख़ौफ़ ख़तरो आहे। ऐं जहिड़े वक़्तु को मूंखे मुंहिंजे घर जे भाती कंहिंखे बि नुक़सानु अचे, FIR हिन जे रहीम बख़्श हिन जी ॿाहिरि निकिरी वञे ऐं मूंखे तफ़्ज़ ॾिनो।